नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। नौशरो अफरोज़ मां अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर GDA अॻुवाण NPP अॻुवाण गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई जे केसनि जी ॿुधणी मुलतवी थी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे जेका पंहिंजे नाज़रीन ते पहुचाईंदासीं। अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर GDA ऐं NPP अॻुवाण गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई जे केसनि जी ॿुधणी मुलतवी थी वई आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे नौशरो अफरोज़ मां M ज़फ़र टगड़। जी M ज़फ़र टगड़, तफ़सील खां आगाह कजो। जी मां तव्हांखे ॿुधायां अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर गुलाम मुर्तज़ा जतोई मसूद जतोई जे 8 केसनि जी ॿुधणी मुलतवी थी वई। 7 केसनि जी ॿुधणी 10 फरवरी, 1 केस जी ॿुधणी 24 फरवरी ताईं मुलतवी। ॿुधणीअ खां पोइ गुलाम मुर्तज़ा जतोई मीडिया सां ॻाल्हाए चयो त कराची गुल प्लाज़ा वाक़िए ते अफ़सोस आहे, इंसानी जानियूं ख़तमु थी वियूं, पर सिंध हुकूमत ॿियनि कमनि में मशगूल आहे, हिन पासे ध्यानु न ॾिनो। 17 साल कारकर्दगी जी पत वाइकी थी वई। फायर सिस्टम नाकाम हुअण करे समूरो प्लाज़ा सड़ी रख थी वियो। दुनिया में बाहियूं लॻंदियूं आहिनि, पर उते बाहि ते यकदमि कंट्रोल कयो वेंदो आहे। उमेद अदा कयूं त हिन वाक़िए बैदि फायर सिस्टम सही कयो वेंदो। 17 सालनि जी कारकर्दगी सिंध जे अवाम जे साम्हूं आहे। बिलावल जी ब्रीफिंग इंटरनेशनल सतह ते मैसेज हो त असांखे डायरेक्ट सबमिट कयो। कारकर्दगी जो मयार फेयर ऐं फ्री इलेक्शन थींदी, ख़बर पइजी वेंदी। GM सिहत जी सालगिरह ते कारकुन जी रस्तारो करण जे जवाब में चयो त अफ़सोस आहे त साईं GM जी सालगिरह पहिरियों दफ़ो न पई मल्हाई वई। उहा त हर साल मल्हाइबी आहे। हिन साल त मां बि शिरकत कई आहे। हिन साल अलाए छा थी वियो आहे जो कूड़ा केस बि दाख़िल कया विया आहिनि। जंहिं ॾींहुं PP सरकार ख़तमु थींदी त शहरनि में रस्तनि ते आवाम मिठाई विराईंदो ऐं ख़ुशियूं कंदो। मां सिंध जे विराइण ख़िलाफ़ु आहियां। जेकॾहिं ज़िला ऐं डिवीज़न मज़बूत कया विया त मां हामी आहियां। मुल्की सतह ते विंडर बॉय केर बि थी सघे थो। नवनि चेहरनि जी तलाश हूंदी आहे। पहिरियां मोइन कुरैशी, शौकत अज़ीज़ नवां चेहरा आंदा विया। जॾहिं का हुकूमत परफॉर्म न करे सघंदी आहे त अहिड़ा विंडर बॉय तलाश कया वेंदा आहिनि। तफ़सील ॾियण लाइ महिरबानी M ज़फ़र टगड़।